अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। रतो देरो HIV आउटब्रेक खे 2 साल गुज़रण खां पोइ बि केसेस ज़ाहिर थियण वारो सिलसिलो रुकिजी न सघियो। कुझु महीननि अंदरि HIV जा 109 केस ज़ाहिर, मुतासिरनि जो अंगु 1500 मां वधी 1650 थी वियो। HIV जी रोकथाम लाइ इंतिज़ामिया जा क़दम बि वक़्ती साबित। अथई डॉक्टर्स जूं क्लिनिक, गैर मयारी ब्लड बैंक ऐं लेबॉरेटरीज़ ॿीहर खुली वयूं। HIV सेंटर रते देरे मां मरीज़नि जे इलाज जूं बि मिलंदड़ सहूलतूं बि रोलड़े जो शिकार। जब आप हमारे घरों तक पहुंचेंगे तो फिर उसका रद्द अमल जो है वो फिर सिर्फ सियासी एहतजाज नहीं होगा। चीफ सेक्रेटरी साहब, आपको इस बात का जवाब देना पड़ेगा। आपने इधर ही रहना है, आपके बच्चों ने भी इधर ही रहना है। इसके बच्चे तो इधर नहीं हैं और बाकी जिंदगी शायद इसने भी उधर ही गुजारनी है। राणा सनाउल्लाह साहब ने जो एक बयान दिया जिसमें उन्होंने जो चीफ सेक्रेटरी पंजाब और कमिश्नर और दीगर जो हमारे अफसरान हैं उनके साथ तकरीबन वही जुबान इस्तेमाल की जो इस एक्सट्रीमिस्ट ग्रुप ने इस्तेमाल की। इससे पहले अल्ताफ हुसैन ने इस्तेमाल की थी। आपने दोनों को देख लिया है कि वो इस वक्त कहाँ पे। वफ़ाक़ी हुकूमत पारां पंजाब जे चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि सरकारी ऑफिसर्स खे धमकियूं ॾियण ते नून लीग अॻवान राणा सनाउल्लाह ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कराइण जो ऐलान। फवाद चौधरीअ चयो आहे त कंहिंखे बि इजाज़त नथी ॾेई सघिजे त उहो सरकारी ऑफिसर्स खे धमकियूं ॾिए। राणा सनाउल्लाह उहा ई ज़बान इस्तेमालु कई। सिंध आरी कमेटी नवाबशाह जे अॻवान कामरेड जान मोहम्मद रुस्तमाणीअ पारां पाण ते थींदड़ हमले जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ कामरेड पीर शुहाबुद्दीन मुबारक अली रुस्तमाणी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में नवाबशाह प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाहींदे चयो आहे त 9 ॾींहं गुज़री विया आहिनि, लेकिन B सेक्शन पुलिस जवाबदार घोषबख्श राहूजो, रावत राहूजो, अलीशेर राहूजो ऐं ॿियनि नामालूम जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे रही आहे। हुन चयो त मज़कूरा जवाबदारनि मथां नवाबशाह जे मुख़्तलिफ़ थाणनि ते क़त्ल ऐं ॿिया केतिरा ई केस पिणु दाख़िल आहिनि। हुन वसवारनि खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। मोरो पुलिस खुफ़िया इतला मिलण ते सिंध कॉलोनीअ में हिकु जॻह ते छापो हणी 20 ॾींहं गुफ़ुर थियल 5 लख रुपयनि समेत 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। पकड़ियल जवाबदारनि पारां ॾोह जो एतिराफ़, जॾहिं त जवाबदारनि वटां 2 मोटरसाइकिलूं बरामद कयूं वयूं। ॿिए तरफ़ फरियादी सदरदीन भटीअ ॿुधायो त मां मेहिन जो वापारी आहियां, मां मेहूं विकिरो करे 5 लख रुपया वठी निकितुसि त मूंखे जवाबदारनि गोलियूं हणी ज़ख़्मी करे पैसा फ़ुर कया। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।